नाज़रीन, हिन वक़्तु असां टंडो मोहम्मद खान में मौजूदु आहियूं, जिथे गुड़ ठाहिण जे लाइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मशीनूं लॻायूं वियूं आहिनि। अचो त असां ख़रीदारनि ऐं दुकानदारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अरे ये गन्ना खरीदते हैं हम जी इधर से इलाके से। गन्ने की खरीदारी जो मिल का रेट होता है उसी हिसाब से गन्ना खरीदते हैं। गन्ने के बाद में हम इसका रस निकालते हैं और रस निकाल कर फिर इसका गुड़ बनाते हैं। खालस गुड़ होता है, ये बगैर केमिकल वाला गुड़ बना रहे हैं। इधर ताज़ा तैयार हो रहा है। हम इधर ताज़ा तैयार करके मार्केट में फ़रोख्त करते हैं, जिसकी वजह से हमें भी अच्छी रिकवरी मिल जाती है, पैसे मिल जाते हैं और अच्छा गुड़ भी देते हैं मार्केट में जो बगैर केमिकल वाला है। अच्छी खासी रोज़ी मिल जाती है हमें। हम पंजाब से इधर आए हैं, ये कारोबार करते हैं। हमें हमारे को 4-5 साल हो गए इधर सिंध में आके ये कारोबार करते हैं हम। तो इनमें चीचड़े में हणंदा आहियूं, पोइ रस कढंदा आहियूं उन मां। रस कढे पोइ वरी तई में थोरो गरम पोइ तई में करे वरी अॻी तई में गुड़ ठाहींदा आहियूं। मेली सभु कुझु लाहे वरी हिन काठ जे ठाठे में हणंदा आहियूं, पोइ इन में दिमियूं ठाहींदा आहियूं। वठंदा आहियूं ऐं रोज़ी कंदा आहियूं। हीअ बिना सुठो गुड़ आहे, तमामु सुठो बहितरीनु गुड़ ठाहींदा आहिनि। असीं रोज़ी कंदा आहियूं। हिन मां नाए महल खां ईंदो आहियां हर साल ते। हितां पवंर ज़ात असीं हितां गुड़ वठियो ऐं खपाईंदा आहियूं। हितां सुठी रोज़ी मिलंदी आहे असांखे बि। असीं हिन हर साल ते वठंदा आहियूं। नाज़रीन, असां टंडो मोहम्मद खान शहर में मौजूदु आहियूं, जिथे सियारे जे अचण शर्त गुड़ ठाहिण जे लाइ नंढियूं नंढियूं मशीनूं लॻायूं वियूं आहिनि। उते आयल वापारियुनि ऐं दुकानदारनि ऐं शहर जे ख़रीदारनि जो चवणु हुयो त हीउ गुड़ असां पंहिंजे घरनि जे लाइ वठंदा आहियूं, जेको बग़ैर कंहिं केमिकल जे हूंदो आहे। ऐं वापारियुनि जो चवणु हुयो त असांजो कारोबार 3 महीना हलंदो आहे। सियारे जी सीज़न में हिते अची हिते जे लोअर सिंध जे माण्हुनि खे गुड़ जी सप्लाई कंदा आहियूं। असांजी बि रोज़ी ठही पवंदी आहे ऐं हिते मज़दूरनि जो बि सहारो थी पवंदो आहे, छो जो हिन वक़्तु ॾुखी सूरत हाल आहे। मज़दूर वीचारो सख़्तु परेशान आहे। असांजे हिन नंढनि नंढनि कारखाने लॻाइण सां उन्हनि जो रोज़गार थी पवंदो आहे। ज़ुल्फ़कार चांडियो, इबरत न्यूज़, टंडो मोहम्मद खान।